ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हालो की रिपोर्ट मुताबिक सिंध प्रेस क्लब मेहर के सदर बानी इलाही बख्श चंडू, सरपरस्त MD मुनीर लाशारी, सरपरस्त साहब खान हालो, सीनियर नायब सदर फैज़ मोहम्मद पवन, नायब सदर मुख्तियार सिंधी, डिप्टी सेक्रेटरी नसरुल्ला सोलंकी ऐं ॿियनि साफ़ियुनि तरफ़ां सक़ाफ़ती एकता ॾींहुं मेहर जे मिटड़नि माण्हुनि सां सिंध प्रेस क्लब मेहर जी ऑफिस में मल्हायो वियो। तकरीब में शहरी ताजो चेयरमैन नियाज़ अली बुढ़ो, एडवोकेट मोहम्मद अली कांदड़ो, डॉक्टर इलाही बख्श चंडू, साफ़ी शकील अत्तार, साबिर अली रांधड़, एडवोकेट अब्दुल्ला लाखेड़, साफ़ी नदीम खानजादा, सैद अब्दुल फत्ताह शाह, कामरेड भुट्टो, नादरा ऑफिसर आफ्ताब अहमद चन्ना, नादरा ऑफिसर नवीद अली हालो, डॉक्टर तौफीक अहमद चन्ना, तुफ़ैल रहमान चन्ना, मकसूद अहमद चन्ना, शायर ऐं लेखक साबिर सैद पूरी, गदा हुसैन इमामी ऐं ॿियनि आयल महिमाननि खे टोपिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। तक़रीब खे ख़िताब कंदे साफ़िन ऐं आयल महिमाननि सिंध जी सक़ाफ़त टोपी अजरक ते रोशनी विधी त सिंध जी सक़ाफ़त टोपी अजरक सिंध जा माण्हू हज़ारे सालनि खां पाईंदा अचनि था। सिंध जे साफ़िन कहिड़ो ॾींहुं मुक़ररु करे सिंधियुनि माण्हुनि में मोहबत ऐं एको ॿधी पैदा कई आहे, जंहिंजे करे सभिनी तंज़ीमुनि जा अॻवान गॾिजी वेही सिंध जी सक़ाफ़त ते ॻाल्हियूं था। उन मौक़े ते सदर बानी इलाही बख्श चांडियो आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। मेहर ब्रेकिंग न्यूज़। मेहर में ॿिनि थाणनि में DSP ऑफिस खां कुछ मुफ़ासिले मेहर बाईपास वटि हथियारबंद इंडस हाईवे ब्लॉक करे ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खां हथियारनि जे ज़ोर ते फुरलुट कंदा रहिया। हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते शहर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ शहरनि इसाक बिरोई, निज़ाम चांडियो, वहीद पंवर, आमिर बुट, साजिद खोसो, फताह मैसर ऐं ॿियनि खे यरग़माल बणाए मोटरसाइकिल, लखी रुपया रोक रक़म, मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो सामान फूर करे सरेआम फायरिंग कंदा फ़रार थी विया। जॾहिं त शहरी वीडियो रिकॉर्ड कंदे माण्हुनि खे उन तरफ़ वञण लाइ रोकींदा रहिया ऐं अहिड़ी वीडियो सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वई आहे। वाक़िए बाद मुतासिर माण्हुनि शहरियुनि पारां वाक़िए ख़िलाफ़ एहतजाज करे इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो आहे। वाक़िए जी इतला ते शहरी इताद जो चेयरमैन नियाज़ अली बुढ़ो, मंज़ूर सोढर, गुलशेर सोढर ऐं ॿियनि जी अॻवानी में इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो हंयो। इंडस हाईवे ते लॻल धरणे सबबि लाड़कानी ऐं कराची ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते शहरियुनि दाईंदे चयो त ॿिनि थाणनि ऐं DSP ऑफिस खां कुझु मुफ़ासिले ते सरेआम हथियारबंद अधु कलाक ताईं रोड ब्लॉक करे फायरिंग करे माण्हुनि खां फुरलुट कंदा रहिया ऐं अखियुनि ॾिठल शाहिदनि मूजिबि 5 क्लाशिनकोव हथियारबंदनि रोड ब्लॉक करे फायरिंग कंदा रहिया, पर उन बावजूद बि पुलिस वाक़िए वारी हंधि पहुची न सघी आहे। हिननि चयो त सुबुह जे वक़्तु फरीदाबाद रोड ते सब्ज़ीअ जे वापारियुनि खां फुरियूं वयूं। मेहर में बदअमनी वधी वई आहे। पुलिस ॾोहरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। हिननि चयो त ॾोहरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे अमन अमान बहाल कयो वञे। ठुल रिपोर्ट फेस सुमरो। ठुल में 2 महीना अॻु भतेखोरनि हथां क़तल थी वियल दुकानदार शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं जिदोजहद एक्शन कमेटी पारां रहबर चौक ते अॼु 73 ॾिहाड़े ते बि धरणो जारी रखियो वियो आहे। उन मौक़े ते मोहम्मद रहीम नूनारी, फैज़ मोहम्मद नूनारी, गुलाम रसूल किनरानी, मोहम्मद बख्श बिरोई, आसिफ जमाल बुढ़ो, सागर हिदायतुल्लाह नूनारी, गुलाम हुसैन किनरानी ऐं ॿियनि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाफ़िज़ मौज़म जे क़तल खे 73 ॾींहं थी विया आहिनि, लेकिन ठुल पुलिस भोतारनि जी कमदारी कंदे दुकानदार शहीद मौज़म नूनारीअ जा क़ातिल गिरफ़्तार नाहिनि कया। हिननि चयो त भतो न ॾियण ते भतेखोरनि हाफ़िज़ मौज़म नूनारी खे टारगेट करे पैसा, डिवाइसनि ऐं मोबाइलनि फुर करे सिधियूं गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे। हिननि चयो त पुलिस अञा ताईं शहीद मौज़म जा क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। होॾां क़ातिल ऐं उन्हनि जा सहूलियतकार ख़राब नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त धमकियुनि खां ॾियण वारा न आहियूं। पुलिस भत्ताखोरनि जी आशीर्वाद ऐं रिश्वत एवज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हिननि चयो त जेसीं ताईं शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा, तेसीं ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। ठारूशाह प्रेस क्लब ठारूशाह जे तरफ़ां एकता जो ॾिहाड़ो ईद वांगुरु मल्हायो, जंहिंजी अॻवानी शाहिद हुसैन सुमरो, शबीर उजन, ज़हीर अहमद सुमरो, सनाउल्लाह चुनड़, हाफ़िज़ जुड़ियल मंगी शरीक थी। ठारूशाह में ईद जी मुख्य तक़रीब टाउन कमेटी में जारी। मुख्य तक़रीब में सिंगारियल घोड़ा, उठ ऐं ॾांद। तक़रीब में पहुची विया वॾे अंग में शहर जा ॿार ऐं नौजवान टोपियूं अजरक पाए मुख्य तक़रीब में क़ौमी गीतनि ते रक़्स करण लॻा। तक़रीब में सिंध जो भलोड़ रागी लियाकत सोलंकी ऐं ॿिया सुर विखेरे रहिया आहिनि। रिपोर्टर नसीर अबड़ो, ठारूशाह। सिजावल मां ख़बर शामिल क्यों था। इम्तियाज़ मेमण जे रिपोर्ट मुताबिक़ त सिजावल में जस्कम तरफ़ां सक़ाफ़ती रैली कढी वई। नौजवाननि क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स कयो। इलाइक़े वासियुनि जी वॾी अंग में शिरकत। सिजावल में 3 डिसंबर एकता ॾियारे जे मौक़े ते जस्कम जे कारकुननि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में सिंधी लिबास, अजरकूं, पटका, टोपियूं पाए क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स कयो। जस्कम आरएसर जे चेयरमैन असलम खैरपुरी जी अॻवानी में मला पंप खां मोटरसाइकिलनि गाॾियुनि जे काफ़िले जे सूरत में शहर जे रोडनि ऐं रस्तनि खां थींदे पब्लिक पार्क पहुती, जिथे रैली में शरीक अॻवाननि ख़िताब कयो।
सिंध फनकार इताद ऐं तहफ़ुज़ शिकारपुर ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां ज़फ़र खोखर, मुमताज़ खासकेली ऐं फयाज़ लाशारी, ग़ुलाम यासीन हैदरी, अब्दुर्रहमान शेख साहब जी अॻुवाणीअ में सक़ाफ़ती ॼहाड़े ते एकता रैली रुस्तम मोड़ खां प्रेस क्लब ताईं जोश ऐं जज़्बे सां कढाई वई, जंहिंमें नालेवारा डायरेक्टर, अदाकार, फनकार, शाइर, सुघड़, अदीब, समाजी सोशल वर्कर वॾे तादाद में शिरकत कई, जिन में कामेडियन अदाकार उस्ताद गुलज़ार हकड़ो, मोजन मौलाई, इमदाद सुमरो, इम्तियाज़ बुर्रो, सदाम शेख, वकार शेख, कासिम शेख, फजल रहमान, मामा अली गुहर, महर, चाचा खुदाबख्श जाफरी, सलीम जाफरी, एम यूनुस जाफरी, जमशेर लोहर, साबिर जागीरानी, फनकारन में अमानुल्लाह जमाली, फ़हीम अब्बास, बशीर अहमद, ज़मीर अहमद ऐं साफ़िन में उस्ताद रियाज़ मीरानी, उस्ताद अशरफ भुट्टो, फरीद अहमद फारूकी, महबूब बलोच ऐं ॿियनि खोड़ सारी दोस्तनि जे साथ सां मुख चौराहनि खां थींदे जेका सिंधी सैटेलाइट जे पहिरें चैनल KTN पारां सजायल स्टेज ते पहुची सिंधी कल्चर खे भेटा पेश करण लाइ पोइ पंहिंजे इख़्तिताम ते पहुती।